तू पंहिंजी ज़िंदगी जो पाण ही ज़िम्मेदार आहे, कोई भी ॿियो नाहे। सिर्फ़ तू पंहिंजी ज़िंदगी जो ज़िम्मेदार आहे। इन खां बहितर इहो ई अथई त ही वक़्तु अथई, ए मुंहिंजा दोस्त, ही वक़्तु अथई। अगरि हिन वक़्त में तू पाण खे कामयाब न कयो त पाण खे हली अॻिना मयारूं ई ॾींदो रहंदे। हे ही वक़्तु अथई, अगरि ही वक़्तु हलियो वई, पछताइण खां सवाइ ॿियो कुझु बि न बचंदो। अगरि सुभाणे ग़रीब रहिजी वई, कंहिंखे कोई फ़र्क़ु न पवंदो। तुझे बचड़नि जे स्कूल जी फीस, तुझे घर जो रेंट, तुझे घर जो ख़र्च, किचन जो ख़र्च, कोई कंहिंखे कुझु फ़र्क़ु न पवंदो। बहितर इहो अथई पंहिंजी ज़िंदगी ते तवज्जो ॾे, पंहिंजी ज़िंदगी खे बहितर बनाइण जे लाइ कोशिशूं कंदो रहो। हर रोज़ पंहिंजे वक़्त खे ज़ाया करण जे बजाए इन वक़्त जो सही इस्तेमालु कंदे पाण खे कामयाबी जी तरफ़ गामज़न कर, पाण खे कामयाबी जी तरफ़ हमवार कर। अगरि सुभाणे नाकाम थी वेठे त कंहिंखे कोई भी फ़र्क़ु न पवंदो। हा, हिकु शख़्स खे ज़रूरु पवंदो, उहो तूं वञी जॾहिं आईने में ॾिसंदे, उहो तूं ई हूंदे मुंहिंजा दोस्त। इन खां बहितर आहे पंहिंजे वक़्त खे ज़ाया करण जे बजाए, फज़ूल वेही मोबाइल ते पंहिंजो वक़्तु बर्बाद करण जे बजाए, फज़ूल दोस्तनि सां वक़्तु स्पेंड करण जे बजाए पाण ते तवज्जो ॾे, पंहिंजी कामयाबी खे तवज्जो ॾे, पंहिंजे कम ते फोकस रख। ऐं उन खां पोइ तूं ॾिस तूं कीअं थो कामयाब थींदो वेंदे। हर रोज़ तुंहिंजो हिकु ॾींहुं पहिरें खां बहितर ॾींहुं गुज़रणु शुरू थींदो। तुंहिंजी ज़िंदगी चेंज थियणु शुरू थींदी जॾहिं तूं कामयाबी जे लाइ हिकु दफ़ो निकिरंदे। ए मुंहिंजा दोस्त, तूं निकिरी त ॾिस। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, ही सिंध जो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे ऐं मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, हिन चैनल जे तवसुल सां तव्हांजी ज़िंदगी खे तब्दील करण जे लाइ आऊं पुरज़म आहियां। ऐं हिकिड़े ॾींहुं इंशाअल्लाह ताला तव्हांजी ज़िंदगी ज़रूरु तब्दील थींदी। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।